एक दफ़ो ॿीहर ॻोठनि ते का करे सिंधी माण्हू खे हितां लॾाइण जी कोशिशि कई आहे। तव्हां जेका मज़ामत कई आहे, सिंधी क़ौम तव्हांखे अकेलो कोन छॾींदी। असांखे ॻोठ खां उथारण जो कोशिशि थो करे। कल्ह बि असांजे सर्वी ज़मीन में ॻोठ ते हमिलो कयईं। हिन मलक रियाज़ खां कब्ज़े ग्रुपनि खां असांजो जान छॾाए, धरती बचाए, असांजे बचनि खे लताड़नि खां बचाए। सिंध यूनाइटेड पार्टी जे मरकज़ी नायब सदर एजाज सामटे, मुनीर मक्सी ऐं डॉक्टर अली नवाज़ गबोल जी अॻवानी में बहरिया टाउन इंतजामिया जे चढ़ान तोड़े कब्ज़नि जी मुतासिर थियल दरिया खान गबोल, ॻोठ उमीद अली गबोल, फैज़ू गबोल ॻोठ जो दौरो करे ॻोठाणनि खे भरपूर सहकार जो यकीन ॾियारियो। इन मौक़े ते एजाज सामटे फैज़ मोहम्मद गबोल जे पुट मुराद गबोल सां गॾिजी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त हिकु सोचल सम्झल प्लानिंग तहत मड़ीर ऐं जामशोरे जे ज़मीनुनि ते कब्ज़नि जो सिलसिलो जारी आहे, जंहिंमें मलिक रियाज़ सरकार मुकमल सहकारी आहिनि। ही जेके बि करप्ट तरीन ब्यूरोक्रेट ऑफिसर उन्हनि खे मुक़ररु करे हिकु दफ़ो ॿीहर ॻोठनि ते का करे उन्हनि सिंधी माण्हू खे हितां लॾाइण जी कोशिशि कई आहे, जिन जी न सिर्फ़ु मज़मत पर अमल असां हिते पहुची हिते हिन ॻोठनि खे यकीन ॾियारियो आहे त तव्हां जेका मज़ामत कई आहे, तव्हां जेका जुरत कई आहे, सिंधी क़ौम तव्हांखे अकेलो कोन छॾींदी। सिंध यूनाइटेड पार्टी तव्हांखे अकेलो कोन छॾींदी। ही जेके ॻोठ आहिनि, ही जेको आहे त पाकिस्तान ठहण खां अॻु जा ॻोठ आहिनि, को अॼु जा न आहिनि, क़दीमी ॻोठ आहिनि। सुप्रीम कोर्ट जो ही फ़ैसिलो आहे त हिननि खे जेको आहे त तहफ़ुज़ ॾिनो वञे। हिननि जो जेको ॻोठ जो एरिया आहे, को 50 एकड़ ते आहे, को 100 एकड़ ते जेको बि ॻोठ आहे, उन्हनि खे जेको आहे त मलक रियाज़ जेको आहे, बहरिया टाउन जेका इंतज़ामिया आहे, उहा चौधीवारी ॾेई करे ऐं मुकमल बुनियादी सहूलतूं, स्कूल, रोड, रस्ता ऐं सिहत घर जेको आहे त माना ॾिना वेंदा। पर अफ़सोस इहा आहे त तव्हां हिन ॻोठ खे ॾिसंदो त का बि बुनियादी सहूलत कोन्हे का, ऐं रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में हिननि सां जेको आहे त नवां थ्रेड आहिनि, गिरफ़्तारियूं आहिनि। सुप्रीम कोर्ट जे हिन आर्डर अचण खां पोइ ही थोरा ख़ामोश थिया। वरी जेके आहिनि मुसलसल ही 3-4 ॾींहं खां ॻोठनि ते काह कनि था, ॻोठाणनि जा जेके आहिनि लंघ उहे बंदि कनि पिया था ऐं उन्हनि जे जेके ज़मीननि ते कब्ज़ो करणु चाहिनि था। असां SUP हर टाइम में पंहिंजे माण्हुनि सां गॾु रहियो, पहिरियां बि गॾु रहियो, अॼु बि गॾु आहे। ऐं असां ही चाचे वारा पाण खे अकेलो न सम्झनि, ॻोठाणा अकेलो न सम्झनि, असां उन्हनि सां गॾु आहियूं, हर घड़ी में उन्हनि सां गॾु हूंदासीं। ही असांजो ॻोठ क़दीमी आहिनि, अंग्रेज़ जे टाइम जा आहिनि। असांजे खे 4-3 ॾींहं खां वठी यको हिते असां खे धमकियूं थी ॾिए, ॻोठ ख़ाली करे वञो। कल्ह बि असांजे सर्वी ज़मीन में ॻोठ ते हमिलो कयईं, असांजो रस्तो कटे छॾियईं। ही मलीर ज़िले जो जेको SP आहे, हुन पुलिस मोकिलियो, 7-8 मोबाइलूं ते बीहारे ऐं ॿिया मलक रियाज़ जा जेके मोबाइलूं सिक्योरिटी गार्ड सभु बि असां सिर्फ़ु हिननि खे कागज़ूं ॾेखारण जो कोशिशि कयो। मूंखे हिन मुंहिंजे भाउ खे असांखे मारे कुटे रत मां ॻाढ़ो करे असांखे ज़ोरी ज़बरदस्ती मोबाइल में विहारे असांखे सिटी गडाफ टाउन जो लाकअप में असांखे वञी बंदि करे लाकअप करे छॾियो आहे। हाणे असांजो अर्ज़ु इहो आहे सुप्रीम कोर्ट खे, हाई कोर्ट खे कुझु असां सां मदद करे हिन मलक रियाज़ खां कब्ज़े ग्रुपनि खां असांजो जान छॾाए, असांजो धरती बचाए, असांजे बचनि खे लताड़नि खां बचाए। हुन वधीक चयो त गडाफ ऐं मलीर जे माण्हुनि हमेशह पीपल्स पार्टी खे वोट ॾिनो आहे ऐं अॼु उन वोट जो नतीजो इहो निकितो आहे त खेनि बेघर कयो पियो वञे। हुननि सिंध सरकार खां मुतालबो कयो त ॻोठाणनि सां नाइंसाफ़ी बंदि करे DC मलीर SSP मलीर खे बदिली कयो वञे। ॿी सूरत में सिंध जूं कॉन्फ्रेंस धुरियूं गॾियल हिकमत अमली जोड़े भरपूर सघ सां पूरी सिंध अंदरि एहतजाज करण ते मजबूर थींदियूं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk